नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं सकरन मां त अज़ीम कॉलोनी जे रहवासियुनि पारां मुतालबनि जी मञता लाइ 11 ॾींहं बलामती बुख हड़ताल जारी आहे। PPMNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाहबाज़ न्यूज़ जी ख़बरुनि जो नोटिस वठंदे न वरितो आहे। PP तालके सदर ऐं पब्लिक हेल्थ जे SDO बुख हड़ताली कैंप ते पहुची एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे बुख हड़ताल ख़त्म कराए छॾी आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं त सकरन जी अज़ीम कॉलोनी जे रहवासियुनि जे मुतालबनि जी मञता लाइ 11 ॾींहं बलामती बुख हड़ताल कई वई आहे। PPMNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाहबाज़ न्यूज़ जी ख़बरुनि जो नोटिस वरितो आहे। PP तालके सदर ऐं पब्लिक हेल्थ जे SDO बुख हड़ताल कैंप ते पहुची एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे बुख हड़ताल ख़त्म कराए छॾी आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सकरन मां आवाज़ जो रिपोर्टर गुलाम कादिर चांडियो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी गुलाम कादिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जीअं त सकरन जे अज़ीम कॉलोनी पारां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ कयल मुसलसल 11 ॾींहं वारे एहतिजाज जूं ख़बरूं आवाज़ टीवी ते हलण खां पोइ PPMNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह नोटिस वठंदे पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तहलका सदर आहे डॉक्टर बशीर अहमद जमाली ऐं PPMNA जो PA आहे गुलाम अली ख़ासकरी ऐं पब्लिक हेल्थ खाते जो कामरो आहे। उन अचे एहतिजाजी कैंप ते उन्हनि मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे संदन जेके मुतालबा हुया उनमें मेन मुतालबो हुयो त उहो सकरन शहर जो जेको ड्रेनेज सिस्टम जो गंदो पाणी आहे उहो कालून में छोड़ कयो थो वञे, उनखे जेको सो रोकियो वञे, जंहिं ते जेको सो आयल जेको ॻाल्हियुनि में उन्हनि इहो तय कयो, इहो फ़ैसिलो थियो त जेको गंदो पाणी आहे उहो छोड़ करणु बंदि कयो वेंदो। जेको कालून में पाणी निकाल थिए थो उनखे बंदि करे बाक़ी जेके रहियल उन जा मसइला आहिनि उहो फौरी तौर ते हल कया वेंदा। उनखां पोइ जेको मुज़ाहिरनि बुख हड़ताल जो जेको सॾु वापसि वठंदे जेको इलामती बुख हड़ताल ख़त्म करण जो ऐलान कयो आहे। जी वॾी महिरबानी गुलाम कादिर तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।